भलारे महीने रमज़ान मुबारक में सॼे मुल्क जी ज़राड़ी में भी हथरादू महांगाई के इंतज़ामिया काबू करण में मुकमल नाकाम थी वई आहे। वापारी आम वाइपे जे शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि, जॾहिं त गोश्त मच्छी सब्ज़ी फ्रूट तोड़े दाल चांवर अटो महांगा थी वञण करे दिहाड़ीदार मज़दूर ॿिनि वक़्तनि जे वेले ऐं रोज़े रखण तोड़े इफ़्तार करण लाइ परेशान थी विया आहिनि। रेटनि ते कंट्रोल कंदड़ अमलदार असिस्टेंट कमिश्नर तोड़े मुख़्तियारकार शहर में निकिरी रेटनि ते कंट्रोल करण लाइ ज़हमत बि नाहे कई ऐं न ई काई वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ का कार्रवाई बि कई आहे। मार्केट में शयूं महांगियूं मिलण करे अवाम सराड़ी जे यूटिलिटी स्टोर ॾांहुं भर करे थी। यूटिलिटी स्टोर ते खंडु अटे जी खोट हुजण करे शहरी ख़ाली हथे वापसि रवाना थी वञनि था। सिंध टीवी न्यूज़ सां शहरनि ॻाल्हाईंदे चयो त महांगाई उरूज ते आहे। मार्केट इंतज़ामिया ऐं मुनाफ़िख़ोर मिली भगत करे अवाम खे ॿिनी हथनि सां पुरे रहिया आहिनि। 40 रुपया विकिरो कई पे ॿियनि शहरनि में, असांजे शहर में साॻी शइ असांखे 80 रुपया ॾिनी थी वञे। मतलब पीण ते हले थी पीण ते हले पियो। छा आहे जो हिते चवण वारो केरु कोन्हे को, हिते को धणी साईं कोन्हे को। रेट लिस्ट ते को अमल दरामद थिए पियो या हथरादू रेट लिस्ट हाणे वेठा मत करायो आहे। रेट लिस्ट तूं मूंसां गॾियल कहिड़े दुकान ते लॻल आहे? रेट लिस्ट जो मतिलबु छा आहे? दुकान ते हणो न। वॾनि शहरनि में बि ईअं छो थो दुकान ते रेट लॻाइण में त कुझु कोन थींदो आहे, हिकिड़ो अमल दरामद बि थियणु खपे न। जॾहिं गुम थी वञे पोइ अमल दरामद छाजी आहे? अच्छा हिकिड़ो 40 रुपया वारी शइ तूं 80 रुपया पियो हलाए, तूं रेट लिस्ट ॿाहिरि कंदे तूं हींअर भल सुबुह जो ॾे उहा फाड़े उछले छॾनि। आया न पे ते हूंदी रखियल हूंदी। अच्छा हा तव्हां विया हूंदो पोयां कढी छॾी हूंदनि। अच्छा भला रेट लिस्ट ते हींअर का बि तव्हां मूंखे शइ वठी ॾियो हली। अच्छा रमज़ान खां अॻु में निस्बत में महांगाई घणी आहे या हिन रमज़ान साईं ही बरकतुनि जे महीनो आहे, में बरकत घणी आहे महांगाईअ में। अच्छा हा अच्छा ही बरकतुनि जो महीनो आहे, हिन वरी महांगाई में बरकत वधी थी वञे न। अच्छा हा लाज़मी बरकतूं थींदियूं न। हाणे हुकूमत खां छा मुतालबो? असांजो मुतालबो इहो आहे त ग़रीब आवाम सां इंसाफ़ कयो वञे। जेके वीचारा मज़ूरी था कनि, मज़ूरी था कनि 500 रुपया ॾिहाड़ी था खणनि, उहे छा दवा वठनि या ॿारनि जो ॿियो ख़र्चु कनि या महांगाई कमु हुजनि। असल में इहो आहे त जेके बि तव्हांजी अॼुकल्ह सराड़ी अवाम आहे इहा त सफ़ा ग़रीब अवाम आहे। ॿियो त हीअ जेके पंहिंजे सरकारी अघु जेके आहिनि उन्हनि खे लिकाए करे जेके बि अघु आहिनि उन्हनि खे लिकाए करे हीअ पंहिंजो अघु ॿुधाईंदा। जीअं मिसाल तौरु हिकु त किरोना लॻी पई आहे, हर शइ जेके बि पंहिंजा आहिनि धंधा कारोबार उहे सॼा बंदि कया पिया आहिनि। ऐं ॿियो त वरी जेके सरकारी अघु आहिनि उनजे ख़िलाफ़ु सफ़ा जेको चइजे उहो त ज़ाहिरी कोन आहे जेको बि आहे इहो मतिलबु की कुझु जेके सरकारी अघु उन मुताबिक़ हलाइनि, बाक़ी जेके बि पंहिंजा अघु ॿधनि पिया इन खे वरी उन हिसाब सां हली सघे। भला सराड़ी में जेको यूटिलिटी स्टोर आहे इहो चवंदा रमज़ान पे जेको रमज़ान में जेको सामान वग़ैरह मिलो गरीबनि खे पहिरियों जेको घटि प्राइज़ में मार्केट खां घटि प्राइज़ में उन ते जेको अमल दरामद थियो आहे कोन थियो आहे हिते, या छा उहो गरीबनि खे ॾियनि था या ॿाहिरियां सिफारिशी माण्हू फ़ोनूं था कराइनि उनखे अटो या खंडु मिले थी या ॿिए खे मिले थी, इहो थोरो ॿुधाइजो। यूटिलिटी स्टोर ॿियनि ते त खणी मयार कोन ई ॿिया त, पर हीअ त जेके आहिनि इन्हनि जो बि साॻियो ई हुन वारा इहे हाल आहिनि। अच्छा हू त ॿिया त खणी थिया नंढनि वारा, पर अॼुकल्ह यूटिलिटी स्टोर वारा बि उहे बि उन्हनि वांगुरु ई आहिनि। ग़रीब अवाम खे मिले थोरो खणी एतिरो बि घणो जंहिं हिसाब सां मथां पियो अचे उन हिसाब सां ई कोन पिया ॾियनि। हीअ वरी मिले 10 वधि में जीअं त हुते हुजे 20-30 रुपया, हिते वधि में 5 रुपया घटि इन हिसाब सां पियो हले। मिले पई यूटिलिटी स्टोर ते मिले पियो त मिले थो, पर उन हिसाब सां जहिड़ो ॼण त आहे तहिड़ो न आहे। महंगाई चोटी ते आहे, महंगाई में कसर न आहे। हर केरु पंहिंजा मुल ॿधे वेठा आहिनि। यूटिलिटी स्टोर ते वञूं था, हू चए थो थैली खंड जी आहे कोन, दुकान वारनि खे भरे थो ॾे। वञूं के तो 1000 जो सामान वठे, गरीब वटि 1000 रुपया किथे आहे जो सामान वठे और पेट गुज़ारो करे। यूटिलिटी स्टोर ते खंड अटो आहे, सहूलियत आहे? सहूलियत को बि कोन्हे। अच्छा हा वञो त उते खंड अटो वग़ैरह मिले थो? न बाबा, खंड ॾे थो, अटो कोन्हे, अटो ॾे थो, खंड कोन्हे। हा महंगाई रमज़ान खां अॻु में महंगाई घणी हुई आहे, हाणे हींअर वधीक करे छॾिया। टाउन वारनि जेका रेट लिस्ट ॾिनी आहे इन ते अमल दरामद थिए न कोन थो थिए। हथरादू रेट लिस्ट आहे। हा हले पई। पंहिंजा रेट वधाए छॾिया आहिनि। ग़रीब माण्हू काॾे वञे? रोज़ा रखे घर जी करे, पेट जी करे, बचनि जी करे। असां इन सां असिस्टेंट कमिश्नर DC सां गॾु ऐं वस वारा अमलदार खां मुतालबो कयूं था त इन शइ जो नोटिस वठी आवाम खे रिलीफ इहा जो ग़रीब माण्हू जेको आहे पेट गुज़र लाइ परेशान थो रहे। रमज़ान शरीफ़ ईंदे ई हर रोज़मरह जूं शयूं ॾाढियूं महांगियूं थियूं आहिनि। ग़रीब माण्हू न भाॼी वठी थो सघे, न जेको आहे खंडु चांहि दुकान वारनि जेको आहे पंहिंजो मनमासी लॻाए वेठा आहिनि। खंडु जेको आहे 100 खां 110 रुपया 120 महंगाई हिन रमज़ान में माना तमामु घणी। हिन रमज़ान में महंगाई तक़रीबन 2 ते 3 ते आहे। जेको आहे न अॻे रमज़ान में अञा कुझु सस्ताई हुई, हिन में जेको आहे न ग़रीब माण्हू पंहिंजो कपिड़ो लटो पाइण त परे ॻाल्हि जी थी वई, पर जेको आहे उहो 2 वेले असांजो मुतालबो आहे त महंगाई ते कंट्रोल थी वञे ऐं ग़रीब आवाम खे फिलफोर रिलीफ ॾिनो वञे। इनोवा शुरू थियो आहे, उनजे शुरू थियण सां जेके शयूं असांखे सस्तियूं पिया मिलियूं, पहिरीं ॻाल्हि त मिलनि कोन थियूं, जे मिलनि थियूं त ॿीड़नि आहे घर में। बाज़ार में वञूं था जेका शइ वठण जे लाइ खणी वञे 50 रुपया, का शइ कोन थी मिले, भाॼी नथी मिले, टमाटर आहिनि, सब्जियूं आहिनि, जेके बि शइ आहिनि, मुर्गी आहे, का बि शइ
खंड त मार्केट में आणण लॻा यूटिलिटी स्टोर ते वञो उते मन खंड न छा अहिड़ी शइ मिले कोन थी चवनि था सुभाणे थी अचे परी थी अचे यूटिलिटी स्टोर वारा चवनि था असां डेली जे हिसाब सां ग़रीबनि खे माना ॿियारे खंड वग़ैरह अटो ॾियूं था असां त जेॾी महिल वञूं था चवंदा अटो पियो आहे खंड चवंदा शाम जो अचे थी सुबुह जो वञूं था स्टोर ते सहूलियत कान्हे सहूलियत न हुअण जे बराबरि अच्छा हर शइ हर वक़्तु हर शइ मौजूदु हुजणु खपे रमज़ान खां अॻु में महांगाई जेका जां घणी हुई या हींअर जेको आहे साईं हींअर घणी आहे हाणे जेको 400-500 रुपया डेली कमायो फ्रूट वठे रोज़ेला बोतल वठे कहिड़ी शइ वठे छा वठे हू त का शइ अटो वठे कहिड़ी ॻाल्हि वठे एॾी शइ महांगी थी आहे जंहिंजी का हाज़त न आहे हुकूमत इन लाइ को बि क़दम कान थी करे महिरबानी करे वज़ीर आज़म खे रमज़ान साईं कहिड़ो रिलीफ ॾिनो अथनि कहिड़ो रिलीफ ॾिनो अथनि का बि शइ ग़रीब वीचारे जे लाइ रिलीफ इहो ई आहे जो महांगाई थिए त को रिलीफ मिले असांखे जेको ऐलान कयो रमज़ान मुबारक में असां जेको आहे रिलीफ ॾिनो आहे घटिताई महांगाई कहिड़ी घटिताई थी आहे हींअर फ्रूट वञी वठ रमज़ान खां अॻु में महांगाई घणी हींअर अञा ई वधीक थी वई आहे रमज़ान शरीफ़ ॾिठो आहे त अञा ई महांगाई तमामु चोट ते चढ़ी वई आहे हुनखे लहण जी माना ॻाल्हि कान्हे का अञा वधंदो वञे बाक़ी लहण वारी ॻाल्हि कान्हे का हाणे ग़रीब वीचारा कहिड़ी ॻाल्हि खे ॾिसनि अटे खे वठनि फ्रूट खे वठनि का बोतल वठनि कहिड़ी शइ वठनि कंहिं शइ खे पुॼी नथा सघनि ग़रीबनि लाइ वयल थी वई आहे हींअर खाधी शइ में तमामु ग़रीबनि खे रिलीफ न आहे फ्रूट महांगो स्टोर यूटिलिटी तक़रीबन असांखे हर शइ चए थो सामान वठो जीअं ग़रीब खे गुंजाइश हूंदी त उहो वठंदो न स्टोर ते शयूं कोथियूं मिलनि ऐं दुकान ते तमामु महांगाई थी वई आहे गोश्त बि ॾाढो 600-700 रुपया किलो थी वियो आहे चांवर महांगा थी विया आहिनि जेको यूटिलिटी स्टोर ते पैकेज ॾिनो आहे छा तव्हांखे यूटिलिटी स्टोर ते सहूलियतूं आहिनि उहो असांखे सहूलियत न आहे अच्छा हा हिते जो डेली हिसाब सां जेके खंड वग़ैरह उहो चवंदा उन सां गॾु शयूं वठो मथां ऑफिसनि जो हुकुम आहे त हीअ बसि शयूं कढो हलाणियूं न रमज़ान खां अॻु में महांगाई जेका घटि हुई आहे हाणे वधी वई रमज़ान में पहिरियां सही हो रमज़ान में महांगाई थी वई आहे अच्छा अॻे रमज़ान खां महांगाई घणी हिन रमज़ान घणी महांगाई थी वई आहे अच्छा जी हा महांगाई तमामु घणी आहे तमामु महांगाई थी वई आहे अच्छा अटे जी त का बि खोटी कोन्हे असां वटि लाइन लॻी पई आहे बाक़ी गिह आहे या अखंड आहे घणो जेको प्रॉब्लम इन जो आहे घणी रश बि इन थी आहे हर कंहिंजी ज़रूरत बि इहा आहे असां वटि हिकु न ॿिए ॾींहुं सप्लाई ईंदी आहे पोइ उन में 300-400 किलो गिह ईंदो आहे 400 केजी शुगर ईंदी आहे माना 200 थैलियूं 2 किलो जूं हाणे 200 थैलियूं 500 माण्हुनि खे त असां कोन था ॾेई सघूं न हाणे जीअं ई थोरी असां कयूं था मुंहिंजे घर में असांजो जेको ऑफिसर आहिनि वॾा उन्हनि खे अर्ज़ु था कयूं त असांजी कोटा थोरो वधाइनि हा त जीअं सॼी आवाम खे पुॼी सघे हर माण्हू खे CNIC एंट्री करे उन खां पोइ असां हर सामान ॾींदा आहियूं हा अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का सिफारिश त असां वटि आहे ई कान ऐं न ई का राश ख़ासि आहे तव्हां लेन में जेॾी महिल सप्लाई असां वटि अचे थी तव्हां ओॾी महिल असां सां गॾु अची वियो पोइ तव्हां ॾिसो तव्हांजे हुकूमत खे घुरिजे त इन बाबरकत महीने में महांगाई जो ज़ाब्तो आणे जी आवाम खे को रिलीफ मिली सघे कैमरामैन शिराज़ सां गॾु रियाज़ अरदारी सिंध TV न्यूज़ सराड़ी।